नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम कला खेतर सां गॾु आऊं आहियां अवां जो मेज़बान अली राज शेर। जीअं अव्हांखे इहा हमेशह वांगुरु ॼाण आहे त असां कला खेतर में मुख़्तलिफ़ अदबी शख़्सियतुनि खे दावत ॾेई अदब जे मुख़्तलिफ़ रुखनि ऐं पासनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। उन खां अलावा अदब खां अलावा बि ॿिया जेके फ़न आहिनि, फ़नून लतीफ़ा जेके आहिनि, उन्हनि जे हवाले सां बि असां मुख़्तलिफ़ दोस्तनि खे घुराईंदा आहियूं ऐं उन्हनि जे फ़न जे मुतालिक़ ॻाल्हि ॿोल थींदी आहे। ऐं मजमूई तौर ते फ़न जा जेके मुख़्तलिफ़ रुख आहिनि, मुख़्तलिफ़ पासा जेके आहिनि, मुख़्तलिफ़ तहरीकूं जेके आहिनि, उन हवाले सां गुफ़्तगू थींदी रहंदी आहे। अॼु असां पंहिंजे स्टूडियोज़ में जंहिं अदबी शख़्सियत खे दावत ॾिनी आहे उहा कंहिं बि तारुफ़ जी मोहताज कोन्हे। सिंधी अदबी संगत जे हवाले सां बि संदनि हिकिड़ी सुञाणप आहे। उन खां अलावा संदनि 4 किताब लिखियल आहिनि। हिकिड़ो हाईको ते किताबु लिखियल आहे जंहिंजो उनवान आहे वॾो फुड़ो, ऐं उहो किताबु आउट ऑफ प्रिंट आहे। उन खां अलावा संदनि हिकिड़ो किताबु आहे संसार सिंध ऐं मुंहिंजी सोच जे उनवान सां संदनि कालमनि जो किताबु आहे। पखी प्यार अमन जा पाकिस्तान जो सफ़रनामो आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते विया आहिनि ऐं अकेडमी ऑफ लेटर्स वारनि हिननि खे इहा असाइनमेंट ॾिनी त तव्हां सॼे पाकिस्तान जो सफ़रनामो लिखो ऐं सिंध जा मुख़्तलिफ़ ऐं पाकिस्तान जा मुख़्तलिफ़ हिसा माण्हुनि खे ॿुधायो त उते हीअ सूंहं आहे, हीअ ब्यूटी आहे, हीअ इलाइक़ा घुमण जहिड़ा आहिनि। उन खां अलावा मंटू जा 100 साल जे उनवान सां संदनि हिकिड़ो किताबु आहे जेको तर्जुमो आहे। सादत हसन मंटू जे कहाणियुनि जो तर्जुमो आहे ऐं सादत हसन मंटू असांजो उहो अदीब रहियो आहे उर्दूअ जो जंहिं हिकिड़े वॾे नस्ल खे मुतासिर कयो ऐं ख़ासि तौर ते कहाणी जे हवाले सां तमामु घणो मुतासिर कयो। तव्हां यकीनी तौर ते सम्झी विया हूंदो त असांजो अॼु महिमान केरु आहे। साईं बशीर मंगी साहिबु। बशीर मंगी साहिबु, असां तव्हांखे पंहिंजे स्टूडियोज़ में भली कार था चऊं पिया। तव्हांजूं तमामु अदबी हवाले सां वॾियूं ख़िदमतूं आहिनि। उन हवाले सां तव्हां यकीनी तौर ते खीरूं लहणो था पिया। सिंधी अदबी संगत जे हवाले सां बि आहिनि। शुरूआत असां सिंधी अदबी संगत खां था कयूं पिया त सिंधी अदबी संगत में तव्हां जॉइंट सेक्रेटरी रहियो मुंहिंजे ख़्याल में, ऑडिटर मर्कज़ में। सिंधी अदबी संगत जो इहो हिकिड़ो क्लेम आहे, हिकिड़ी दावा आहे त उहा एशिया जी वॾे में वॾी अदबी तनज़ीम आहे। उन अदबी तनज़ीम हेल ताईं जेको बि कमु कयो आहे, सही सिंधी अदबी संगत में असांजो तालुक़ तमामु पुराणो आहे। जी जी, ईअं सम्झो त असांजो बेसिक जेके असांजी बुनियादी तौर ते जेका असांजी तरबियत थी आहे, अदबी हवाले सां तरबियत यकीनी तौर ते असांजी थी आहे, बिल्कुलु उहो अदबी संगत जे हवाले सां ई थी आहे। सिंधी अदबी संगत में जेतिरो असां अरसो रहिया आहियूं उन में जेको ॾिठो आहे त सिंधी अदबी संगत में कुझु उणायूं बि आहिनि, कुझु सुठा कम बि कया आहिनि। जी जी, अक्सर मक़सदु चवण जो आहे त सिंधी अदबी संगत में जेकॾहिं को सेक्रेटरी जनरल एक्टिव आहे, जी जी, बाशऊर आहे, पढ़ियलु लिखियलु आहे, त उहो सिंधी अदबी संगत खे उन मिज़ाज तहत हलाए थो। ऐं जेकॾहिं सिंधी अदबी संगत जो जेकॾहिं माना सिंधी अदबी संगत उन जे सेक्रेटरी जे मिज़ाज जे मुताबिक़ थी हले पई। हा, ऐं जेकॾहिं को पॉलिटिकल ज़हन आहे सिंधी संगत जो को सेक्रेटरी जनरल आहे त उहो वरी उन अंदाज़ सां थो हलाए। सही। सो असां वटि इहे मुख़्तलिफ़ धाराऊं आहिनि। असांजा सेक्रेटरी जनरल जेके कुझु हुया, कुझु पॉलिटिकल बि हुया। मिसाल तौर ताजो साहब, ताजो हो, रंगरेज़ साईं हो, रंगरेज़ साहब। हा, त इन्हनि जा सियासत में बि यूसुफ सिंधी बि इब्तिदाई जेका आहे सो हुनजी सियासत आहे, बेस जेको आहे। पोइ ही जेका आहे सो आया ज़ुल्फ़कार शाल, उहो निज अदीब आहे। ऐं पंहिंजो हता के डॉक्टर मुश्ताक बि जेको आहे हुनजो पॉलिटिकल हुन जूं एफिलिएशन्स रहियूं आहिनि। सही। हुन में अदीब जी हैसियत में जेका आहे सो डॉक्टर ज़ुल्फ़कार पंहिंजो कुझु सुठो कमु कयो। सही। यूसुफ सिंधी ॾाढो बहितरीनु कमु कयो। हिन खां अॻु में अदल सुमरो बि हो। हा, अदल डॉक्टर अदल साहिबु इहे निज अदीब हुया। अयास गुल साहिबु हुयो, उन इहे निज अदीब हुया। इन जो सियासत सां वास्तो त हुननि उनखे पंहिंजे तरीक़े सां अदबी हवाले सां ॾाढो हिकिड़ो पाण पथोड़ियो। त मुंहिंजो चवण जो मक़सदु जेके जिन ते ज़िम्मेवारियूं हुयूं उहे सेक्रेटरी जनरल पंहिंजूं पूरियूं कयूं। उन में ख़ासि करे जेका आहे सो हाणे मां पंहिंजे हवाले सां ॻाल्हि कंदो आहियां। 2000 जेका आहे सो अप्रैल जेका आहे सो 10 में असांजी चूंडनि में चूंड थी, हुन में असां आयासीं। त असांजे दौर में हिकिड़ो शाइरी नंबर निकितो ऐं ॿियो कहाणी नंबर निकितो। त अहिड़े ज़माने में डॉक्टर अदल सुमरे ज़माने में बि शाइरी नंबर निकितो, कहाणी नंबर निकितो। त इन्हनि जूं पंहिंजी जाइ ते हिकिड़ियूं कोशिशूं काविशूं रहियूं, सुठियूं रहियूं। अयाज़ गुल साहिब जे ज़माने में बि हिकिड़ियूं न्यूज़ लेटर्स निकिरंदा हुआ ऐं हिकिड़ो तालुक़ हूंदो हुयो। माना कारकुन सिंधी अदबी संगत जो, हा, हिकिड़े कारकुन जेको सिंधी अदबी संगत नंढड़ो कारकुन हो, त उन में हिकिड़ो तालुक़ हूंदो हो मर्कज़ जो ऐं कारकुन जो। बशीर मंगी साहिब, हिन में हिकिड़ो नंढड़ो सवाल थो पैदा थिए त जॾहिं खां
यूसुफ सिंधी ऐं ताज जोए जे विच में जेका चपकलश पैदा थी या उन खां पोइ डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल बि आयो उन जे नतीजे में इन दौर में घणी भर्ती कोन थी अदीबनि जी जेका मेंबरनि जी भर्ती घणी थी साईं भर्तियूं अॻ में अदल जे ज़माने में बि थियूं हा अयाज़ गुल उन्हनि खे कटियो काफ़ी हद ताईं शाखूं कटियूं वरी अयाज़ गुल साहिबु हली वियो वरी मुख़्तियार मलिक जो दौरु आयो वरी उहो शुरू थी वई अहिड़े नमूने सां जीअं डॉक्टर मुश्ताक जो दौरु आयो या यूसुफ सिंधीअ जो दौरु आयो उन्हनि पंहिंजूं शाखूं पंहिंजे हिसाब सां खोलियूं आहिनि ईअं न आहे त हिकिड़ो जेकॾहिं असां इल्ज़ाम ॾियूं त डॉक्टर मुश्ताक या ज़ुल्फ़कार आहिनि खोलियूं त हुननि ताज जोए वारनि बि जेको आहे सो वॾो कहर कयो त एॾियूं थर में जेकी शाखूं जंहिंजो को बुनियादी न हो सही उन ते जेको आहे सो एॾियूं सारियूं शाखूं खोले छॾियूं मीरपुर ख़ासि में थर में सही यकीनी तौर ते मां सम्झां थो त अदबी संगत पंहिंजो उहो किरदारु अदा न करे सघी आहे मजमूई तौर ते जेकॾहिं तव्हां जे गुफ़्तगू मां सां अंदाज़ो लॻायूं त सिंधी अदबी संगत उहो किरदारु अदा न करे सघी आहे जेको माज़ीअ में हुन अदा कयो पिए ऐं अदब जे वाधवीत जे लाइ जंहिंजो तव्हां असां मुंहिंजे ख़्याल में पैदावार आहियूं हुन अदबी संगत जी त उहो किरदारु हाणे अदबी संगत जो न रहियो आहे इन जे करे हाणे बहितर तरीक़ो इहो आहे त अदबी संगत मां हथ कढणु खपनि ॿी ॻाल्हि थी अचे पई त हथ असां कोन कढंदासीं सिंधी अदबी संगत असांजो हिकु वजूद जो हिसो आहे बाक़ी इहो आहे त असां उनखे तनक़ीद कंदासीं भले जेकॾहिं डॉक्टर मुंहिंजो दोस्त आहे जेकॾहिं उन का ख़ामी हूंदी ऐं इहो मां तव्हांखे रिकॉर्ड ते रखां त डॉक्टर मुश्ताक सां मुंहिंजा इन अदबी प्रोग्राम जे हवाले सां या मसइलनि जे बारे में जॾहिं मां मरकज़ में त केतिरा ई इख़्तिलाफ़ थिया यकीनी तौर ते थींदा आहिनि या अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त इहा डॉक्टर खे ख़बर बि मूंखे ख़बर आहे अॼु मां ॿुधायां थो ईअं न आहे त असां डॉक्टर मुश्ताक खे तनक़ीद न कंदासीं डॉक्टर खे असां ॾाढो सोढ़ो कंदा हुआसीं हर मामले ते त भाऊ हीअं न थिए हीअं थिए हीअं थिए तव्हां ॾिसो 2 खां 13 ताईं असां हींअर सोढ़ो करण वारो को आहे कोन को मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर साहिब सां इन करे डॉक्टर साहिबु आले नाल पाण ऐं हुनखे मुबारकूं हुजनि मुंहिंजे ख़्याल में हिन सिंधी अदबी संगत जे हवाले सां हींअर हिकु ॻाल्हि आहे त तव्हां कहाणी जा तर्जुमा बि कया आहिनि तव्हां शाइर बि आहियो बुनियादी तौर ते ठीकु आहे तव्हां भायो था त हींअर कहाणी जो दौरु आहे असां वटि कहाणी लिखिजे पई सिंधीअ में या उहा कहाणी जेका माना जेको हुन ॻाल्हि कई अब्दुल कादर जूणे जे सिंधी कहाणी खे गोली लॻी वई आहे अमर हिन खां पोइ नसीम खरल खां पोइ तव्हां भायो था त हींअर कहाणी जी घुर्ज बि आहे या लिखिजे पई सही कहाणी जी घुर्ज आहे सॼी दुनिया में कहाणी लिखिजे पई सही ऐं सिंध में बि जेका कहाणी घुर्ज आहे छो नवां नवां मौज़ू आहिनि नई नई दुनिया ठहे थी पई नवां नवां मसइला पैदा था थियनि उन में जेका कहाणी जी ज़रूरत आहे बिल्कुलु आहे ऐं कहाणी लिखिजे थी ऐं खोड़ सारियूं कहाणियूं जेके आहिनि सो असांजी सिंधीअ में जेके नौजवान लिखनि था पिया तव्हां ख़ुदि कहाणीकार आहियो या पंहिंजो असांजो रसूल मेमण आहे या पंहिंजो अमर लिगारी आहे या मज़ार आहे मुनर सिराज आहे खूड़ कहाणीकार एॾो ख़ूबसूरत था लिखनि त असां उन में नाउमेद न आहियूं मायूस न आहियूं सिंधी कहाणी ॾाढी बहितर थी लिखिजे हाणे हिकिड़ी कहाणी हिकिड़े दोस्त जी जेको आहे सो इहो जेको तालमन जेको हुयो उन में हिकिड़ी मुंडी जेका आहे सो ख़ैरपुर में अची किरे थी अहिड़ो करेक्टर आहे त उहा ॾाढी शानशाकार कहाणी ॾाढी ख़ूबसूरत कहाणी त माना मौज़ू सां लिखणु सलाहियल आहे न बिल्कुलु तव्हां सही था चओ पिया पर मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो जेको पंहिंजो ज़ाती ओपिनियन आहे मूं बि हाणे ताजू वटि कहाणियूं लिखियूं आहिनि पर मां इहो थो भायां त कहाणी में हिकु त हूंदी आहे माना एंटी क्लाइमेक्स जेको असां लिखंदा हुआसीं त एंटी क्लाइमेक्स खां शुरू कंदा हुआसीं असां कहाणी खे ऐं नंबर ॿी ॻाल्हि त कहाणी में का छिरकाईंदड़ ख़बर हुजे इहे ॿई शयूं हींअर तव्हांजे सोशल मीडिया ते मौजूदु आहिनि छिरकाईंदड़ ख़बर तव्हांजी मीडिया जेका इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे जेके टीवी आहे उन ते हर लम्हे तव्हांखे छिरकाईंदड़ ख़बर मिले थी पई ऐं एंटी क्लाइमेक्स तव्हांखे माना जेको आहे उहो तव्हांजे फेसबुक ऐं ॿियो जेको तव्हांजा सोशल मीडिया जा जेके मुख़्तलिफ़ धाराऊं आहिनि उन में तव्हांखे मिले थो पियो सॼो तव्हां भायो था त हींअर जेको सोशल मीडिया असां वटि ख़ासि तौर ते अदीबनि जे हवाले सां ऐं हर माण्हू जेको सो लठ ॿधी अदीब थी पियो आहे ऐं खुलियल नमूने सां ॿुधाइजो तव्हां उत्तर सिंध में रहो था पिया सखर खां आया हो तव्हांजी तमामु घणी महिरबानी आहे पर मक़सदु इहो आहे त तव्हां इहो भायो था त हींअर जेको सोशल मीडिया आहे उहो असांजे लाइ को बहितर रोल प्ले करे थी या नथी करे छो त मुंहिंजे ख़्याल में हर उहो माण्हू जेको कावड़ियो वेठो आहे उहो हर शइ मां नेगेटिव पहलू कढी करे ॿुधाए थो उनजे पॉज़िटिव पहलू जी ख़बर नथी पए असांखे ॻाल्हि इहा आहे त सोशल मीडिया नेगेटिव बि आहिनि के पॉज़िटिव ॻाल्हियूं बि आहिनि हाणे पॉज़िटिव तमामु घटि मिलंदियूं पॉज़िटिव मां जेतिरे क़दुरु ॾिठो आहे मसइलो इहो आहे त हाणे जेको नौजवान शाइर आहे हाणे हिकिड़ी बेकार शाइरी आहे पर उनखे बि लाइक करिणो थो पए हाणे इहो अमल ग़लति आहे
उते क्रिटिसाइज़ नथी थिए, सही इहो ग़लति आहे। सही ॿी ॻाल्हि इहा त उते हिकिड़ियूं ॻाल्हियूं जेके लिकल हूंदियूं हुयूं हाणे उहे जे सोशल मीडिया ते ॼणो ओपन थियूं थियनि, सही इहा सुठी ॻाल्हि आहे त हर शइ यूरोप में हर शइ ओपन हूंदी आहे। सही। हिते असांजी हिकु सोसाइटी आहे थोरी यूरोपियन सोसाइटी असांजी सोसाइटी खे बशीर मंगी साहब इन करे तव्हां नथा भेटे सघो त उते जेका सोसाइटी आहे उहो टोटल उते लिटरेसी रेशो जेको आहे उहो 100% रेशो आहे। असां वटि जेका मास्टर्स आहिनि उहो 0.9% अथव, माना असांजे हुनजो 0.9%, 1% बि न आहे अञा। न उहो तव्हांजी ॻाल्हि सही आहे, पर मां इहा पियो अर्ज़ु कयां त जेको सोशल मीडिया में जेके माण्हू के ॻुझ हुया, मिसाल असां वटि जेतिरा केस आहिनि हिकिड़ा एॾा ख़तरनाक केस आहिनि, नायला जो केस आहे, इहो सोशल मीडिया खणी आहे। बिल्कुलु इन ते ॻाल्हायूं था बशीर मंगी साहब। तव्हां सोशल मीडिया जे हवाले सां असांखे तमामु बारीक़बीनी सां हिन जो छेद करिणो आहे ऐं तव्हां खां असांखे पुछिणो आहे, पर हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। असां ब्रेक खां पोइ यकीनी तौर ते हिन ॻाल्हि ते ॻाल्हाईंदासीं। नाज़रीन, हिते असां वठूं था हिकिड़ो नंढड़ो कमर्शियल ब्रेक ऐं असां अचूं था बशीर मंगी साहब सां असांजी गुफ़्तगू ख़ासि तौर ते सोशल मीडिया जे हवाले सां जारी रहंदी, छो त बशीर मंगी साहब पाण सोशल मीडिया ते तमामु घणो एक्टिव नज़र ईंदो आहे ऐं उन खां अलावा संदन जेके दोस्त आहिनि, असां बि संदन दोस्त आहियूं, इहे सभु दोस्त जेके आहिनि सोशल मीडिया ते तमामु एक्टिव था नज़र अचनि पिया ऐं उनजा जेके मस्बत ऐं मनफ़ी पासा आहिनि हिन ते यकीनी तौर ते असां ॻाल्हाईंदासीं हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम कला खेत्र में हिकु भेरो ॿीहर भलीकार था चऊं तव्हांखे। असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं बशीर मंगी साहब, परे खां कई आया आहिनि, सखर मां आया आहिनि, असांजे लाइ इज़त आहे उन्हनि जी। ऐं मां काफ़ी अरसे खां उन्हनि खे फ़ोन कंदो पियो रहियुसि त तव्हां अचो महिरबानी करे, पर उहो इतफ़ाक़ सां पंहिंजे कंहिं कमकार सां आहे, उन्हनि जी महिरबानी आहे। बशीर मंगी सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि असांखे। जीअं ब्रेक ते वञण खां अॻु में असां हिकिड़ी ॻाल्हि कईसीं सोशल मीडिया जे हवाले सां। सोशल मीडिया जेका आहे उहा असां वटि कहिड़ो रोल प्ले थी करे पई। ब्रेक ते वञण खां पोइ मूं साईं बशीर मंगी साहब खे गुज़ारिश कई त साईं सोशल मीडिया में हर माण्हू जेको आहे जेका ॻाल्हि लिखे थो पियो उहा सिंध जे हवाले सां लिखे थो या कंहिं ॿिए अदीब जे हवाले सां लिखे थो, अदीबनि शाइरनि जे हवाले सां लिखे थो, सियासतदाननि जे हवाले सां लिखे थो या कंहिं बि मौज़ू ते लिखे थो, उन मां उनखे सिर्फ़ु नेगेटिविटी नाकारी पहलू थो नज़र अचे। नाकारी पहलू छो थो नज़र अचे साईं? हाकारी पहलू छो? भला असांजी सोसाइटी में हाकारी पहलू त हूंदा न। मां अर्ज़ु कयो त इन में हकारी पहलू आहिनि त हिकिड़ी ॻाल्हि जेके असां नायलारनि जो मां इहो सोशल मीडिया पहिरियों आयो। सही, तव्हां नायलारनि जी केस जी न त जेकॾहिं इहो सोशल मीडिया ते न अचे हा त इहो केस दॿिजी वञे हा। सही, अहिड़े तरीक़े सिंध में जेके बि माना जेके माण्हू गुम था थियनि उन्हनि जा बि असांजूं जेके अख़बारियूं आहिनि, अख़बार जा मालिक जेके बि आहिनि उहे त इन्हनि शयुनि खे लिकाईंदा आहिनि। उनजी हिकिड़ी पॉलिसी आहे, हू मजबूर आहिनि। पर इहा सोशल मीडिया आहे जेके असांजे सिंध खे नुक़सानु थींदड़ जेके ॻाल्हियूं आहिनि उहे सोशल मीडिया ते अचनि थी ऐं माण्हू अवेयर थो रहे। इहो त हिन जो पॉज़िटिव पहलू आहे। बाक़ी नेगेटिव इहो आहे त असांजे माण्हुनि में उहा अवेयरनेस न आहे, के ॻाल्हियूं ग़लति बि अची वञनि थियूं पई, त उन जा वरी नाकारी असर पवनि था सोसाइटी ते, उहो तमामु ग़लति आहे। मां सम्झां त सोशल मीडिया जे अचण खां पोइ असां सिंधी माण्हू काफ़ी अवेयर थिया। असां कंहिंजा गेझूं न आहे, पाण जेकॾहिं अलीराज खे हिकिड़ी ॻाल्हि करणी हूंदी उहो सोशल मीडिया ते रखी छॾींदो, पोइ उनखे आउटपुट मिलंदो। जेतिरी वज़नदार ॻाल्हि हूंदी त उनखे लाइकिंग थींदी, उन ते कमेंट्स ईंदा। जेकॾहिं वज़नदार न हूंदी त उनखे लाइक ई न। ज़ुल्म इहो थो थिए बशीर मंगी साहब त जॾो सॾो गज़ल या जॾो सॾो नज़म रखी करे उबता सुबता जेके शेर आहिनि उन्हनि खे रखी करे पोइ माण्हू इन ते पंहिंजो पंहिंजी तकतोर था कनि पिया त उन वटि लाइक्स केतिरियूं आहिनि। जेकॾहिं डिसलाइक जो हुजे न त उन में इहा बि ख़बर पइजी वञे, पर हुन में डिसलाइक जो आहे कोन को जेको एक्सप्रेशन आहे जेको न। इहा ॻाल्हि सही आहे। इहो ज़ुल्म थिए थो त असांजी जेकी शाइरी आहे या किथे हाणे त वरी कहाणी बि रखनि था पिया त इहे इन में जेको आहे सो जेके नौजवान आहिनि उनखे तनक़ीद करण बजाए उनखे लाइक था करे छॾनि, इहो ग़लति आहे। या अहिड़ो को पॉलिटिकल को अमल आहे या को हिकिड़ो बुछड़ो अमल जेको थिए थो उहो रखनि था, उहो धुरबंदीअ जे हवाले सां हिकिड़ी धुर ॿिए खे ॾाढो ॻाल्हाए थी, ख़राबु करे थी पई।
इहो ख़राबु करण वारो अमल जेका इहो न हुजणु खपे। ग्रुप्स ठही विया आहिनि, ब्लॉक्स ठही विया आहिनि, ब्लॉक्स में जेको ॿारियूं जीअं ॿारनि जी ॿारियूं हूंदी न की हाणे अदीबनि जूं ॿारियूं ठही वियूं आहिनि, उन ॿारी खां जेको ॿाहिरि आहे उहो हुनजो मुख़ालिफ़ आहे, जेको ॿारी में अंदरि आहे उहो खणी केॾो बि चङो आहे उहो चङो आहे, उहो केॾो बि ख़राबु आहे उहो चङो आहे। ॻाल्हि ॿी ते था चऊं असां, न इन अमल सिंधी अदबी संगत या सिंधी अदब खे नुक़सानु ॾिनो आहे, इहो ॿारनि वारो कमु जेको आहे न, इहो हमेशह असांखे अॻिते हली असांखे इहो ॾाढो नुक़सानु ॾींदो, इहो अमल असांखे तरक़ी। यकीनी तौर ते हिकु ॿी ॻाल्हि जेका बशीर मंगी साहब, तव्हां घणनि जा अखे ॾिठा शायदि बि आहियो, यकीनी तौर ते तव्हां उन पीढ़ी मां गुज़री आया आहियो जेका असां वारी टही आहे, उन टही जा तव्हां माण्हू आहियो। हिकिड़ो त असां वटि पीढ़ी बि छोटी आहे मौजूदु जेका शाइरनि अदीबनि में मौजूदु आहे, हिकु पीढ़ी ॿी खे पढ़णु नथी चाहे, इहा असांजो अदीब ख़ासि तौर ते इन चकर में आहे त हुनखे एज़ाज़ी कापी मिली वञे, उहो ख़रीद करण जे मूड में न आहे किताब। उन खां अलावा हिकु ॿियो जेको अहम पहलू आहे उहो इहो आहे त असां वटि हींअर PhD जो तादादु पैसनि जे चकर में 10,000 रुपया जेको अलाउंस आहे उन जे चकर में तमामु घणो वधी वियो आहे। असांजा उहे उस्ताद जेके PhDयूं कराइनि था पिया, जेके PhD थीसिस लिखाइनि था पिया, उहे उन जे मयार खे चेक बि कनि था या नथा कनि। PhD जो मक़सदु इहो आहे त तव्हां का अहिड़ी नई शइ समाज में ॾेई वञो, उहा सोशल साइंस हुजे या नेचुरल साइंस हुजे, उन में तव्हां अहिड़ी शइ का समाज खे ॾेई वञो जेका शइ समाज में तब्दीलीअ जो कारण बणिजे। तव्हां भायो था त ईअं आहे? साईं मां जेके अॼुकल्ह जेके PhDयूं ॾिठियूं आहिनि मां, त मूंखे त रोइण थो अचे, त उनजो को आउटपुट कोन्हे। बाक़ी इहो आहे त जेके मास्तर आहिनि, उस्ताद आहिनि, PhD करे उहे हिकिड़ो फ़ाइदो वठनि था पिया, उन खां मथे कुझु बि कोन्हे, का रिसर्च कोन्हे। मिसाल तौर ते असांजी ताज़ी हिकिड़ी शाह लतीफ़ ते सिंध यूनिवर्सिटीअ मां PhD आई आहे, यकीन कयो त जेके भिटाई ते जेके मकाला पढ़ंदा आहिनि उन्हनि जे नोवियत जी PhD आहे, उन में का रिसर्च कोन्हे, साॻियूं ॻाल्हियूं रिटियल पिटियल ॻाल्हियूं, भिटाई ते का नई शइ न आहे, भिटाई जी का रिसर्च कोन्हे। ऐं इन खां अलावा तनक़ीद ते आयूं, हिकिड़ी तनक़ीद ते आई आहे काफ़ी अॻ में, त उन ते बि जेका आहे सो उहा शइ न आहे। हिकिड़ो पहिरों जेको बाब आहे, बाक़ी पोइ फिगर्स आहिनि त बाबा हिते हेतिरियूं शाखूं आहिनि, हिते हीअं आहे, हिते हीअं आहे, फलाणे साल में हीअं थियो, फलाणे तारीख़ आहे हिकिड़े क़िस्म जी, जेको PhD जो सच मौज़ू कोन्हे को। ऐं जंहिंजी तव्हां पहिरियों ॻाल्हि कई उहो सिंधी अदब जो माण्हू कोन्हे को। वॾी ॻाल्हि मज़ीद तव्हांखे ॿुधायां त उन जेका मास्टर्स कई आहे अंग्रेज़ी अदब मां कई आहे, जेको PhD जे उसूलनि जे ख़िलाफ़ु आहे, ठीकु आहे। जेके PhD जा उसूल आहिनि त तव्हांजी मास्टर्स उन शोबे में थियल हुजे, पर्टिकुलर जेको शोबो आहे उन में थियल हुजे, उन खां पोइ तव्हां PhD में हींअर जेको HEC वारनि जो जेको कानून आहे उहो ईअं। ऐं मक़सदु इहो आहे त उन जा बि हाणे हिकिड़ा मयार मुक़ररु कया विया आहिनि, पर उन जे बावजूदि उन्हनि मयारनि खे बाईपास कयो थो वञे, यारी बाशी निभाई थी वञे। उन में जेके PhD थीसिस आहिनि, मां तव्हांखे बिलीव कयो हिकिड़ी अहिड़ी थीसिस ॾेखारियां थो जंहिंमें जेका छपिजी आई आहे ऐं छपिजण खां पोइ बि उनजी सूरत ख़ती दुरुस्त कान्हे का, मख़सूस बि खे खट सां लिखियलु आहे ऐं सीन सां लिखियलु आहे। तव्हां बिलीव कयो त मक़सदु इहो आहे त उन माण्हू खे PhD ॾिनियूं वियूं आहिनि। ऐं मां सम्झां थो त इहे भुॻड़नि मुठ ते या खारकुनि जे टोकरे ते PhD मिलियूं आहिनि, या ईअं खणी चइजे त मां सम्झां थो त को कपिड़नि जे जोड़े ते PhD मिलियूं आहिनि, या उनजी ख़ुशामद ते वधीक जेको सो PhD मिलियूं आहिनि। असांखे शाह लतीफ़ ते कयल PhD जो वरी नए सिरे सां जाइज़ो वठिणो पवंदो। मां ईअं थो पायां पियो, तव्हां छा था चओ हिन हवाले सां? साईं मां तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे, पर हाणे जाइज़ो कीअं वठूं, हुनजो सबमिट थी वियो, उनमें उन मराहतूं वठियूं, उहे डॉक्टर थी विया उन बे ते। हाणे मूंखे जॾहिं आबिद साहिबु जॾहिं हिते कराची यूनिवर्सिटी में उन ज़माने में PhD जेके थियूं या उन खां अॻु जूं, मूंखे हिकिड़ी PhD डॉक्टर साहिबु मूंखे ॾेखारी, त यकीन कयो त मां उहा PhD वठी पंहिंजे निर्णय में आई। मुंहिंजी कराची यूनिवर्सिटी जो ई स्टेटस आहे, त हिन में आहे छा मुंहिंजो? हीअ त कुझु हिन का शइ ई कोन्हे, रिसर्च कोन्हे, उहे माण्हू डॉक्टर लॻाए वेठा आहिनि। त इहो अलमियो सिंध यूनिवर्सिटी सां बि हाणे आहे, न त डॉक्टर कासमी साहिबु जन पुराणा माण्हू हुया त उहे कंहिंखे PhD में छा MPhil में बि इन थियणु न ॾींदा। सही ॻाल्हि। ऐं हाणे त माण्हू जेके नौजवान अचनि था, ख़ासि करे जेके उस्ताद आहिनि, उहे जेका आहे सो ज़ाती पसंदि नापसंदि बि आहे। त मां हिकिड़ो, तव्हां यकीन कयो त हिकिड़ो माण्हू वरी उन्हनि खे उस्तादनि खे वरी आचार्यूं बि पहुचाइनि था, माना कपिड़ा बि वठी था ॾियनि, उन्हनि खे माना हर सहूलियत जी अॻु पोइ बि कनि था पिया। हाणे अॻु पोइ वारी PhD आहे जेको रिसर्च। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त मां मंटो खे इलाही काफ़ी पढ़ियो आहे। सादत मंटो ते हिकिड़ी माई आहे लाहौर यूनिवर्सिटी मां, उन ताहिरा नालो अथसि, उन PhD कई आहे।
तव्हां यकीन कयो त उहा PhD तव्हां ॾिसो त हैरान थी वेंदा 800 सुफ़नि जी PhD 800 सुफ़नि जी भले न बि हुजे खणी पर उन जे समूरनि पहलुअनि खे कवर करणु जेको आहे उहो वॾी ॻाल्हि आहे त उन जंहिं शख़्सियत ते तव्हां कयो था उन जी शख़्सियत जा समूरा पहलू तव्हां कवर था करे वञो ऐं जंहिं मौज़ूअ ते तव्हां कयो था उन मौज़ूअ ते तव्हांजी स्टडी हुजे उन मौज़ूअ ते जेको आहे सो जेके दुनिया जा ॿाहिरियां ॿिया इल्म ॿिया किताब जेके आहिनि उन्हनि जी तव्हां वटि स्टडी हुजे असां वटि त जेको अंग्रेज़ी जो मिस्टीरियस जी बि स्पेल कंहिंखे कोन थी अचे पई त पोइ हाणे उन्हनि जे लाइ असां छा वेही चऊं त बाबा उहे PhD होल्डर आहिनि यकीननि असांजे सिर जा साईं आहिनि असांजे मुख़्तलिफ़ इदारनि में वेठा आहिनि चीफ चौधरी लॻा वेठा आहिनि हुननि खे सलाम आहे छो जो असां चाहियूं था त सिंध में अहिड़ी रवायत न विझी वञे जेके माली फ़ाइदा वठनि सो कुझु उस्तादनि खे लालचूं ॾेई करे इहो रवैयो ख़राबु आहे इहे जेके इहे उस्ताद जॾहिं डॉक्टर थियनि था उतां जेके शागिर्द जो जेको निकिरे थो उहो बि अहिड़ो निभागो थी निकिरंदो आहे उहो बि ईअं अणॼाण थी निकिरंदो यकीननि शागिर्द अहिड़ा बि थी सघनि था नाइला केस बि थी सघनि था असां वटि ॿिया खोड़ सारा अहिड़ा केस बि थी सघनि था ऐं मां सम्झां थो त असांजे यूनिवर्सिटियुनि जो जेको आलम आहे जेको अलमियो आहे उहो मजमूई तौर ते जेकॾहिं असां यूनिवर्सिटियुनि में ॾिसूं त असां वटि हिकिड़ो फुरलुट वारो माहौल उते ईअं बगड़ वेठा आहिनि उते यकीन कयो त मां तव्हां हिन ॻाल्हि खे मां कुझु वाक्यनि जो आई विटनेस बि आहियां त उते ईअं जीअं गुर्ग आश्ती जेको असां नंढे हूंदे को सबक़ु पढ़ियो होसीं त बग़ैर गोल दाइरो ठाहे वेंदा आहिनि ईरान का जाड़ा हिकिड़ो सबक़ जो नालो तो गोल दाइरो ठाहे वेंदा आहिनि पोइ जंहिं बग़ैर जी अखि लॻे थी सभु उन ते जेको सो किरनि था ऐं उन खां पोइ उनखे खाइनि था पिया या शार्क मच्छियूं हूंदियूं आहिनि उहे खून जूं प्यासियूं हूंदियूं आहिनि असांजा उस्ताद असांजा इल्मी अदबी इदारा हाणे ईअं खून जा प्यासा थी पिया आहिनि मां ईअं थो भायां पियो इल्मी इदारा उहो जेको पंहिंजो असुलु कमु आहे उतां हटी विया आहिनि हाणे जेके गैर ज़रूरी कम आहिनि या गैर इल्मी कम आहिनि गैर अदबी कम आहिनि हा उहे उन्हनि में मुलव्वस थी विया आहिनि तंहिंजे करे असांजो इदारा तबाह था थियनि असां इदारनि खे तबाही में असांजो पंहिंजो किरदारु आहे असांजे पंहिंजे उस्ताद जो किरदारु आहे असांजे प्रोफेसर या डॉक्टर जेके हेॾियूं PhD कयूं वेठा आहिनि उन्हनि जा किरदार बि भयानक आहिनि असां उनखे असां खोलियूं कोन था पिया पर उनजा किरदार ॾाढा भयानक आहिनि जेके हेड था कनि जेके लीड था कनि शोभनि खे यूनिवर्सिटियुनि में यकीन कयो त उन्हनि जा चेहरा बि भयानक आहिनि पर हीअ ओपन मीडिया आहे असां नथा ॻाल्हाए सघूं छो जो असांखे वरी पोयां वरी इहे कढ लॻी वेंदा पर असां इहो इशारो ॾियूं था त उनजा जेके ख़ासि जेके उनजा हेड आहिनि उहे सुठा कोन्हनि उनखे सुठो थियणो पवंदो ऐं सिंध खे बचाइणो पवंदो सिंध जे इल्म अदब खे ऐं यूनिवर्सिटियुनि खे बचाइणो आहे सिंध यूनिवर्सिटी खे साईं GM सैद जे बुनियादु ॿुधियो साईं GM सैद जो किरदारु ॾिसो उन किरदार तहत इन उस्तादनि खे थियणो पवंदो त इहे यूनिवर्सिटियूं असांजी बचंदियूं न त इहे यूनिवर्सिटियूं ईंदड़ मुस्तक़बिल में असांखे तबाही ॾेखारींदियूं हिते हितां जा डॉक्टर PhD या जेका इंजीनियर इहे पैदा कोन थींदा हितां जा जेके नालाइक ऐं निभागा माण्हू छो डिग्रियूं त हूंदियूं पर इल्मु न हूंदो यकीनी तौर ते तव्हां ॾाढी ख़ूबसूरत इहा ॻाल्हि कई त हितां निकिरंदड़ माण्हुनि वटि इल्मु कोन हूंदो डिग्रियूं हूंदियूं ऐं नतीजे जे तौर ते उहे बेरोज़गार थी घुमंदा ऐं उहे पोइ वांदा थी फेसबुक ते वेहंदा ऐं हिक ॿिए खे गारियूं ॾींदा यकीनी तौर ते हिन ते ॻाल्हायूं था ऐं हाणे ॻाल्हाइण जो वक़्तु एतिरो न आहे पर हाणे ताईं शाइरी ॿुधंदासीं नाज़रीन हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो असां हिते वठूं था हिकिड़ी साही उन खां पोइ वरी बशीर मंगी साहिब सां मौजूदु आहिनि हिन जी शाइरीअ सां ॿुधंदासीं नाज़रीन प्रोग्राम कला खेत्र में भलीकार असां सां आहिनि मौजूदु साईं बशीर मंगी साहिब शाइरी असां वटि जेका आहे उहा 500 साल पुराणी शाइरी आहे माना शाइरी जो जेको ट्रेवल आहे उहो 500 सालनि जो आहे हींअर तव्हां कीअं था पायो त जेका सिंध में शाइरी थिए पई उहा कहिड़े क़िस्म जी थिए पई शाइरीअ जे हिसाब सां जेका ॾिसिजे न त असां वटि क्रिटिसिज़म जॾहिं हुयो 60s में या 70s में अदब जॾहिं तनक़ीद थींदी त उहे ॾाढो सुठा माण्हू पैदा थिया सही मूंखे यादि आहे डॉक्टर तनवीर अब्बासी चवंदो हो त यार असांजे ज़माने में तनक़ीद थींदी त असां उतां उन क्लासनि मां उन अदबी गॾिजण मां रोई निकिरंदा हुआसीं सही ऐं अॼु उहा शइ आहे कोन अॼु न उस्ताद जे उस्ताद थोरा घणा आहिनि त उहे उन शइ सेखारण लाइ ॼणो उहो हकीम वारो मिसाल हा उन बाबा सेखारणो न आहे टाइम कोन्हे असांखे न त इन्हनि जो फर्ज़ु आहे जेके असां खां सीनियर आहिनि त उहे वाई आहे गज़ल आहे उनजे सिन्फ़ुनि जी ॼाण ॾियनि उनजे बहर वज़न उनजी ॼाण ॾियनि
सही। पर उहो शइ आहे कोन, असांजे तंहिंजे करे हाणे जेको नौजवान तबको आहे न, इहो जीअं न हिकिड़ो माण्हू ॿुॾंदो आहे हा। पोइ पंहिंजो थापोड़ हणी करे निकिरे। किनारे ते अची थो वञे, असांजो शाइर ईअं ई आहे, बसि थापोड़ हणी पंहिंजे किनारे ते अचे थो। यूनिवर्सिटियुनि में जेके शाइरी पढ़ाइनि था पिया, ख़ासि तौर ते असांजूं 3-4 यूनिवर्सिटियूं जेके आहिनि उनमें जेके शाइरी पढ़ाइनि था उनखे तख़्ती अचे थी? न, कुझु बि कोन्हे, लिखणु नथो अचे साईं, स्पेल नथी, सिंधी नथी अचे। माना जेका वेही करे तख़्ती कजे या कहिड़े बहर ऐं कहिड़े वज़न ते इहा शाइरी आहे, उहो तमामु परे जी ॻाल्हि आहे न। घणा बहर आहिनि, घणा जेको सो मतिलबु वज़न आहिनि, त उनजे माना वज़न जी ख़बर पइजी थी वञे हिते असांखे। छा था ॿुधायो? साईं गज़ल आहे हिकु, बिस्मिल्लाह। निगाहुनि जा धोखा सिंधूअ जे किनारे, वाह ऐं मंज़र अॼोका सिंधूअ जे किनारे, वाह वाह वाह। हिकु सुहिणो बदन छा चंचल अदाऊं, कई हुन जा पाशा सिंधूअ जे किनारे, वाह वाह। सवें ख्वाब लुढ़ंदे ॾिसां थो हितां, सवें ख्वाब लुढ़ंदे ॾिसां थो हितां, वाह। अञा पोइ ते छा छा सिंधूअ जे किनारे, किनारे। वाह वाह। सखर ऐं बखर लाइ विढ़िया सूर मां हा, सखर ऐं बखर लाइ विढ़िया सूर मां हा, लॻा हा के लाशा सिंधूअ जे किनारे, वाह वाह वाह। कंहिंखां घुरनि पिया अबोजा ही माण्हू, कंहिंखां घुरनि पिया अबोजा ही माण्हू, झले झोल तासा सिंधूअ जे किनारे, निगाहुनि जा धोखा सिंधूअ जे किनारे, ऐं मंज़र अॼोका सिंधूअ जे किनारे। वाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत। ॿियो छा आहे? हीअ असांजो गज़ल आहे, शफ़ी फ़कीर ॻायो आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। कसा हूं फिका ई रहियासीं, असां ज़िंदगीअ में ॾुखिया ई रहियासीं, वाह वाह। जफ़ाऊं अॻियां पर शिकायत न कईसीं, वाह। जफ़ाऊं अॻियां पर शिकायत न कईसीं, मगर बेवफ़ा ते फिदा ई रहियासीं, वाह वाह वाह। ख़ूबसूरत। मूं मोहबत कई ॼण इबादत कई हुई, वाह। मूं मोहबत कई हुई, मूं मोहबत कई ॼण इबादत कई हुई, असां अॼु जा किसा ई रहियासीं, वाह वाह। सारी हयाती मूं पिरीअ खे बख़्शी, सारी सारी हयाती पिरीअ खे मूं बख़्शी, वाह। आ केॾो सितम जो जुदा ई रहियासीं, जुदा ई रहियासीं। वाह 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 वाह। आख़िरी बंदासीं, न को प्यार मिलियो, न को प्यार मिलियो, न अॻियां का मंज़िल, वाह। असां दर बदर ऐं ॾिठा ई रहियासीं, वाह वाह। कसा ऐं फिका ई रहियासीं, असां ज़िंदगीअ में ॾुखिया ई रहियासीं। वाह वाह। ॿियो छा आहे साईं? ॿियो साईं हिकिड़ी वाई आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। वाई ज़ाहिर आहे सिंध जी हिकिड़ी पुरानी सिंफ़ आहे। पुराणी सिंफ़ आहे, हीअ छंद में लिखिजे थी। छंद में थी लिखिजे, बिल्कुलु सही। चौॾस मदारी मां तमाशो थी वियसि, वाह 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 वाह। चौॾस मदारी मां तमाशो थी वियसि। वाह। रस्ते में को वयो थो ॾे, सम्झी भिकारी, वाह वाह। मां तमाशो थी वियसि। वाह वाह वाह। तमाशो थी वियसि, वाह वाह वाह। वरती ॼण हुई का, वरती ॼण हुई का, हयाती उधारी, आहा। मां तमाशो थी वियसि, ऋण में हेकिलो, ऋण में हेकिलो, पिपर नटारी, वाह। मां तमाशो थी वियसि, वाह। बाज़ी पंहिंजे प्यार जी, बाज़ी पंहिंजे प्यार जी, हर हर मुंहारी, वाह वाह वाह। मां तमाशो थी वियसि। वाह वाह वाह। अच्छा, हिकु वाईअ जो हिकिड़ो ख़ासि स्टाइल थींदो आहे त जेको उनजी वराणी आहे उन सां उहो हर बंदि ठहकी अचे, रिलेटेड हुजे। हा, इहो असांजे पुराणनि शाइरनि में त मिले थो, पर मौजूदु जेके असांजा नौजवान शाइर लिखनि था उनखे ख़बर ई कान्हे का त वाई लिखूं था, पर वाईअ जा जेके लवाज़मात आहिनि उहे कीअं पूरा करणु खपनि। ॿियो छा था ॿुधायोसीं? ॿियो से मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो हाइकु आहे, ॾाढो मशहूरु आहे, मुंहिंजे ॻोठ सां आहे त घर अॻियां फेड़ो, पंजू दरे में पिरीअ हजमन जो वेड़ो। वाह 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 वाह। ख़ूबसूरत। हुनखे साईं गज़ल आहे साईं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। असांजी हयाती बहारूं पिरी, विधियूं झोल में तो खिज़ाऊं पिरी, वाह। असांजी हयाती बहारूं पिरी, विधियूं झोल में तो खिज़ाऊं पिरी, वाह। रहियासीं निंधड़का सदा ई असां, वाह। सीने में दफ़न हन सदाऊं पिरी,
वेसा हुकं ते करियूं अॼु असां वेसा हुकं ते करियूं अॼु असां करे वियो आहे हर को दगा मूं पहिरीं वाह 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 किथे आहे असां वटि वफ़ा ऐं सचाई रुॻो कूड़ो हरदम ॻाल्हायूं असीं वाह ॻाल्हायूं पहिरीं वाह न किथे आहे असां वटि वफ़ा ऐं सचाई रुॻो कूड़ो हरदम गिलाऊं पहिरीं वाह वाह रहिया गॾु असां सां सफ़र में जे साथी रहिया गॾु असां सां सफ़र में जे साथी शिके तीर तन में हयाऊं पहिरीं वाह 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 ॿीहर ॿुधाइजो वाह 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 रहिया गॾु असां सां सफ़र में जे साथी वाह शिके तीर तन में हयाऊं पहिरीं वाह 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 ख़ूबसूरत ॿियो को गज़ल आहे पाण वटि सर हा साईं गज़ल त खोड़ ई आहिनि हा बिस्मिल्लाह ॿुधायो टाइम आहे वक़्तु आहे पाण वटि दिलि रोए सहकार अची कर दिलि रोए सहकार अची कर बरखा रुत में प्यार अची कर वाह वाह छो थी आशी ख्वाबनि में तूं साभिया में इज़हार अची वाह कर वाह 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 छो थी आशी ख्वाबनि में तूं साभिया में इज़हार अची कर वाह परपट छो ॻाल्हाई वेठी चाट टपी तकरार अची कर वाह वाह आईने खे साफ़ कयो अॼु आईने खे साफ़ कयो अॼु भल सखी सिंगार अची कर वाह 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 कमरे में तूं छा थी सोची कमरे में तूं छा थी सोची साम्हूं थी वीचार अची कर वाह 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 ख़ूबसूरत वाह वाह हिकिड़ो ॿियो ॿुधाइजो साईं त प्यार वारा प्यार ॾेई अॻिते वधो प्यार ॾेई अॻिते वधो दिलि घुरनि था दिलि ॾेई अॻिते वधो जे सॾनि सुहिणा घणे उत्साह मां लोक सारो ई छॾे अॻिते वधो यार हिन मगरूर मिठड़ा छा कजे यार हिन मगरूर मिठड़ा छा कजे सूर सख़्तियूं सभु सही अॻिते वधो भाग पंहिंजा खोखला भाग पंहिंजा खोखला हिमत नाहे हारणी अॻिते वधो मंज़िल ते पहुचबो हिकु ॾींहुं ज़रूरु नींहं जो नारो हणी अॻिते वधो वाह ख़ूबसूरत दादा बशीर मंगी साहिबु तव्हांजी तमामु घणी महिरबानी तव्हां तमामु परे खां कई आहियो ऐं असांजे पुरज़ोर फरमाइश ते माना तव्हां आहियो नाज़रीन बशीर मंगी साहिब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं यकीनी तौर ते तव्हांजे फीडबैक जो असांखे इंतज़ारु रहंदो के ॻाल्हियूं सचियूं खरियूं ऐं सिधियूं ॻाल्हियूं हुयूं यकीनी तौर ते असांखे अहिड़नि किरदारनि जी ज़रूरत आहे जेके असांजे समाज खे अॻिते वठी वञण में कामयाबु थियनि ऐं उहे खरा ई माण्हू हूंदा आहिनि जेके अहिड़ो कमु करे सघनि था जेके दोलाबी बिचापड़ा कूड़ा ठग माण्हू हूंदा आहिनि उहे का बि ॻाल्हि सिधी सची ऐं खरी न कंदा आहिनि यकीनी तौर ते उहे असांजे समाज जे लाइ के काराइता किरदार न आहिनि अहिड़नि किरदारनि खे असांखे अॻिते आणणो आहे ऐं अहिड़ा जेके फेसबुकी बुकी ठोक जेके किरदार आहिनि उन्हनि खे असांखे इन जे करे पोइते करिणो आहे त उहे असांजे समाज मां रुॻो कीअं कढण जे लाइ तयारु आहिनि पर असांजे समाज जूं जेके चङायूं आहिनि उन्हनि खे ॾिसण लाइ तयारु न आहिनि यकीनी तौर ते असां सभिनी खे पंहिंजे किताबनि जो मुतालो करणु खपे ऐं किताब पढ़णु खपनि त जीअं असांजी अखि खुले असांखे ख़बर पवे त दुनिया में छा पियो वहे वापरे ऐं असीं खूह जे ॾेॾर वांगुरु न हुजूं जंहिंजो आसमान सिर्फ़ु खूह जे मुंहं जेतिरो हूंदो आहे पंहिंजे मेज़बान अलीराज शेर खे इजाज़त ॾींदा ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नए महिमान सां गॾु तव्हां सां मुलाक़ात थींदी तेसिताईं अलाह निगहबान।